खान मरी मसलो इहो आहे जो असां पाण में नंगावती जो ॾे वठी कयोसीं। आचर नामर्द थी पियो, मुंहिंजो छोकिरी आयो मूंखे दाह ॾियणु, बाबा मुड़ुसु मुंहिंजो नामर्द आहे। उन खां पोइ सरदार हाकुम खान जी टेस्टूं कराए आगा खान मां फ़ैसिलो कोन मञे। मुंहिंजो घरवारी अगवा करे खणी बलोचिस्तान वञी कराचीअ में कूड़ा प्रेस क्लब करे थो मुंहिंजे मथां। सरदार हाकुम खान फनूर जो फ़ैसिलो न मञियाई, इरफान भूतानी साहिब जो फ़ैसिलो न मञियाई, अख्तर मेंगल जो फ़ैसिलो न मञियाई, सरदार कादिर बशकर गबोल जो फ़ैसिलो न मञियाई। हाणे मां नवाबनि खां बेवस थी प्रेस क्लब ते पहुतो, कूड़ा निज़ाम थो हणे ऐं मुंहिंजो घरवारी खणी अगवा करे हू वियो आहे। हुनजा कारण, हुनजा सबूत, हुनजा डॉक्टरी हर शइ आहे। नवाब बुजुर्ग जो ख़त मां खणी वियुसि, उनखे उछलाए ॾिनई, उहो फ़ैसिलो कोन थो हले। कंहिं सरदार जो फ़ैसिलो नथो मञे। सिंध गवर्नमेंट खे अपील आहे, एस पी जामशोरो, एस जो नईग त ख़ैर मोहम्मद खे पाबंद करे सूमर चूहड़ आचर खे माना फ़ैसिले अदालत में आणनि। कोर्ट जो अदालत मूंखे क़बूल आहे ऐं काज़ीअ जो अदालत मूंखे क़बूल आहे। सरदार नवाबनि खां मां बेवस थी प्रेस क्लब ते पहुतुसि, छो जो मुंहिंजे मथां कूड़ा मेडी इज़ाम आहियां इल्ज़ाम हणी मुंहिंजे मथां। इहो अपील कयां थो मां एस पी जामशोरो ऐं एस जो नईग, महिरबानी करे सभु कुझु सुभाणे ज़िम्मेवार एस जो नईग वारो रहंदो ऐं एस पी जामशोरो ख़ैर मोहम्मद ऐं ज़िम्मेवार रहंदो, छो जो माना अदालत में आचर खे नथो बीहारे, कूड़ा निज़ाम थो हणे। वॾो ख़ैर मोहम्मद आहे, उनखे लिकाए थो। मुंहिंजो माण्हू अगवा करे खणी विया आहिनि। खैरो, आचर, सूमर, चाकर ऐं आचर 5-6 माण्हू हमिलो करे मुंहिंजे घर मां। मुंहिंजो एस जो नईग थाणे में मुंहिंजो इनसी अञा बि पियल आहे, दाख़िला उते। इहो अर्ज़ु कयां थो सिंध गवर्नमेंट खे त महिरबानी करे कोर्ट जो फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे, काज़ीअ जो, नवाबनि जो ऐं कंहिं फ़ैसिले में ऐं आणीने। सुभाणे नुस्कान थियो, ज़िम्मेवार ख़ैर मोहम्मद मरी रहंदो। नालो मुंहिंजो ज़रीना। चलो इहो आहे पियो आचर खदड़ो थियो आहे, मां वञण लाइ तयारु आहियां, मूंखे नथो वञे। मुंहिंजो पीउ जो घरवारी अगवा करे विया आहिनि। हाणे मुंहिंजे पीउ जे मारणु चाहिनि था, त मुंहिंजे चाचे जे पीउ जे मारणु चाहिनि था। हाणे मां आहियां तव्हांजे घरे आहियां। हाणे इहो निज़ाम असांजे घरे मथां हणनि था, निज़ाम हणनि था त तुंहिंजी पीउ खे बि मारींदासीं, तुंहिंजी चाचे खे बि मारींदा। मां चवां त मां पंहिंजी मुड़ुस सां वेंदुसि, कुझु कूड़ा जा निज़ाम था हणनि।